जी त बस जीअं तव्हांखे चयो हुयो त मां वञा थी पंहिंजी माइटेली मम्मा जे रूम में ऐं हुननि खां पुछूं था त हू छा थियूं कनि। जी मम्मा तव्हां छा था कयो? जी पुट, मां कपड़नि जी चूंड करे रही आहियां। नाज़रीन मां तव्हां सां ॻाल्हायां थी पोइ, तेसी ताईं असां वीडियो खे कट था कयूं। मूंखे इहो ॿुधाए त ही रेड सूट सुठो लॻे थो या ही येलो, छाकाणि त अॼु मां ख़ासि नज़र अचणु चाहियां थी। मम्मा ही रेड सूट न ॾाढो सुठो रहंदो ऐं वायरल बि वेंदो, छो जो ही न अटेंशन ग्रेब कंदो आहे। मूंखे अटेंशन न पर तारीफ़ घुर्जे, फ़र्क़ु सम्झे थी न? अॼुकल्ह अटेंशन ई तारीफ़ आहे, जेको ॾिठो वञे थो न उहो ई सुठो सम्झो वञे थो। मां मुग़ल आज़म मां पुराणे दौर जी औरत आहियां। मूंखे असुल तारीफ़ पसंदि आहे। पुराणो दौर हाणे ख़तम थी वियो आहे, हाणे हर शइ ऑनलाइन थींदी आहे। मुंहिंजी माइटेली मम्मा। तूं हर ॻाल्हि खे मोबाइल सां छो थी जोड़ी? ज़िंदगी मोबाइल खां इलाही वॾी आहे। सॉरी मुंहिंजी माइटेली मम्मा, ज़िंदगी बि हाणे मोबाइल में अची वई आहे ऐं इहा ई हक़ीक़त आहे। बस मूंखे तूं इहो ॿुधाए त मां कहिड़े लिबास में वधीक ख़ूबसूरत लॻां थी? जेको अव्हांखे कॉन्फिडेंस ॾे उहो ई बहितर आहे मम्मा। पर फिल्टर त लॻंदो न? बस ख़तम। मुंहिंजी माइटेली मम्मा, ख़ूबसूरती फिल्टर सां न कॉन्फिडेंस सां ईंदी आहे, कॉन्फिडेंस सां।